जी बिल्कुल डीपलो पुलिस तां कुछ ॾींहं पहिरीं मुबैना तौर ते क़त्ल थी वियल रमज़ान खोसो वारे क़त्ल केस में अबूरी ज़मानत ते अॻूणो एसएचओ हुसैन बख्श राजड़ जेको ज़मानत ते अबूरी ज़मानत ते आज़ाद हुयो, उनजी 2 तारीख़नि जी जेका आहे उहा वाद कई वई ऐं अॼु जेका तारीख़ जेका आहे उनजी रखियल हुई ऐं तारीख़ जेका एडिशनल सेशन जज 1 जी अदालत जेका आहे उन ज़मानत जेका आहे उहा रद्द करे छॾी आहे ऐं ज़मानत रद्द करण खां पोइ उनजे वकील जेको आहे उन पारां अदालत के बुधायो वियो त हुसैन बख्श राजड़ जेका आहे पंहिंजी गिरफ़्तारी ॾिए थो। हाणे तव्हांखे ॿुधायां त हुसैन बख्श राजड़ रमज़ान खोसो क़त्ल केस में गिरफ़्तार थी वियो आहे ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ पुलिस जेको आहे उनखे सिक्योरिटी में सख़्त सिक्योरिटी में छाकाणि उनजा रमज़ान खोसो जा वारस जेके हुआ उहे ॿाहिरि वेठो हुआ। उनखां अलावा रमज़ान खोसो जो पीउ जेको हो उहो मेन गेट ते हो, ॿियनि हंधनि ते मुख़्तलिफ़ जेके तव्हांखे ॿुधायां त इहे माण्हू मौजूदु हुया। उनजे करे पुलिस जो बि जेको आहे उहो घेरो सॼी कोर्ट जेका आहे उनखे हुयो आहे। उनखां पोइ हाणे हुसैन बख्श राजड़ जेको आहे उहो 302 यानी क़त्ल केस जेको रमज़ान खोसे जो क़त्ल केस हो, जंहिंमें 4 पुलिस एहलकार ऐं 1 प्राइवेट माण्हू पहलाज मेघवार जेको आहे अॻे गिरफ़्तार थियल आहे, प्रकाश मेघवार जेको आहे अॻे गिरफ़्तार थियल आहे। उनखां अलावा तव्हांखे ॿुधायां त हाणे रमज़ान खोसो केस में हिकु वधीक जवाबदार जेको आहे उहो मुख्य जवाबदार छाकाणि हिन केस जो आहे अॻूणो एसएचओ हुसैन बख्श राजड़ जेको आहे उहो हाणे गिरफ़्तार थी वियो आहे ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ हू पुलिस जे हवाले आहे ऐं पुलिस खां पोइ तव्हांखे ॿुधायां त हाणे उनजो सुभाणे डिप्लो जुडिशियल मैजिस्ट्रेट जेको आहे उन वटां रिमांड वरितो वेंदो। रिमांड वठण खां पोइ छाकाणि इहो ॿुधायो पियो वञे त पुलिस जेको आहे हेसि ताईं सॼे मामले में एसएचओ अॻूणो एसएचओ जेको हुसैन बख्श राजड़ आहे उनखे बचाइण जी कोशिशि कई ऐं हिकु जेको पुलिस जेके वारसनि पारां एफआईआर दाख़िल कई वई आहे उनमें उहो जवाबदार पुलिस एहलकार न हुयो, पर उन पुलिस एहलकार जेको आहे उनखे अता बजीर जेको उनखे शामिल कयो वियो आहे ऐं उनखे बि जेका आहे उहो धारदार इंटरव्यू रखे उहो बि अॻे ई पुलिस जे हवाले आहे ऐं सेंट्रल जेल मीरपुरख़ास में आहे। ऐं उनखां अलावा तव्हांखे ॿुधायो त हाणे हुसैन बख्श राजड़ जेको आहे उहो गिरफ़्तार थी वियो आहे ऐं गिरफ़्तार थियण खां पोइ तव्हांखे ॿुधायो त हू पुलिस कस्टडी में आहे। हाणे उनजी जेका आहे वधीक जांच जेका आहे उहा थियणी आहे।